सिंधु माथरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। पाण गुज़िरियल भेरे सून कल्चर जी ॻाल्हि ॿोल कई, जेका सिंध बलूचिस्तान ऐं मौजूदा पंजाब जे सरहदुनि ते पखिड़ियल हुई। इन दौर में सिंधु माथरी जा माण्हू मैदाननि में रहंदा हुआ। इन ॾींहंनि में मौसम अञा ख़ुश्क हुई, माना अञा बर्फ़बारी शुरू न थी। जॾहिं हवाऊं घिमजी वियूं त इंसाननि लाइ खुलियल मैदाननि में रहणु मुश्किल थी वियो ऐं बर्फ़बारी शुरू थी, जंहिं करे हिननि खे बर्फ़बारी खां बचण लाइ, उन दौर जे इंसाननि खे बर्फ़बारी खां बचण लाइ गारनि खे रहाइश लाइ इस्तेमालु करणो पियो, जॾहिं त हिन खां अॻु अवाइली इंसान या गारनि जो रुख न कयो। जीअं त सिंध अंदरि जबलनि ऐं गारनि जो तइदादु जझो मौजूदु हुयो, इन करे सिंधु नदी ऐं ॿियनि नदियुनि ऐं ढंढुनि जे किनारनि ते रहंदड़ माण्हुनि, सिंधु माथरी जे रहवासियुनि बर्फ़बारी बैदि गारनि में पनाह वरिती ऐं उते वरी नई ज़िंदगीअ जो आगाज़ कयो। इन्हनि गारनि मां मिलंदड़ पथर जे औज़ारनि जी बाक़ियात मां असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त हू मैदानी इलाइक़नि में रहंदड़ पंहिंजे अबनदारनि खां वधीक तरक़ी करे चुका हुआ। अॼु खां 1 लख साल अॻु सिंधु माथरी में अवाइली इंसान उलहंदे वारनि जबलनि ऐं टकरनि जे गारनि में रहणु लॻो, रहाइश इख्तियार कई। इन्हनि गारनि जा आसार सिंध में काफ़ी तइदाद में मिलिया आहिनि। क़दीम ज़माने जे माण्हुनि जूं खोपड़ियूं सेवण, खोपड़ियूं जेके मथे जूं सेवण जे भरिसां शाह बिलाल जे वाट तां पिण लधियूं वयूं आहिनि। लखे वरे अॻु जा लाश पथरनि जे औज़ारनि समेत टंगारनि जी कमा लधा विया आहिनि। लकीअ जे जबलनि मां, लकी शाह सदरा, लकीअ जे जबलनि मां कोसे पाणी जे चश्मनि जे पोयां परियां हिकु टकिरीअ ते हिकु गार लधो वियो, जेको हिकु थंभो सरग आहे, जंहिंखे उन इलाइक़े जा माण्हू हिकु थंभे जे नाले सां सॾींदा आहिनि। इहो निहायत क़दीम ज़माने जो गार आहे। जॾहिं त साॻी तरह ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में शंघाऊ वटि पिणु इन दौर जे माण्हुनि जो हिकु रहाइशी गार मिलियो आहे। माहिरनि उतां मिलियल बाक़ियात जी उमिरि 1,40,000 साल क़िबल मसीह मुक़ररु कई आहे। माना इहे माण्हू हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे जनम खां 1,40,000 साल अॻु उते रहाइश पज़ीर हुया। हिन दौर में अवाइली इंसान नंढियुनि नंढियुनि टोलियुनि जे सूरत में गारनि में रहंदा हुआ। ही टोलियूं शुरूअ में कुटुंब, कबीले या क़ौमियत जे सूरत में मुनज़िम न हुयूं, पर हिन दौर में हू रोलू ज़िंदगी छॾे करे टोलियुनि जे सूरत में रहणु लॻा। हिक ॿिए जे वेझो अचण जे करे हिननि जे दिलनि में रहम, कुर्ब ऐं पंहिंजाइप वारो इंसानी जज़्बो पैदा थियो। इहे जज़्बा इंसान में हूंदा आहिनि, जानवरनि में बि हूंदा आहिनि, पर इंसान में वधीक। हिन वक़्तु इंसान अञा बाहि ॿार जो हुनर न सिखियो हो, उन करे हू पंहिंजे अज़ीज़नि खे उन्हनि जा मरण बैदि पथरनि हेठां पूरे छॾींदो, जीअं लाश धप न करे। अहिड़ियूं काफ़ी शहादतूं सिंध अंदरि मिलियूं आहिनि, जेकी उन वक़्त जे इंसाननि जूं आहिनि। पुराणे पथर दौर जे मागनि जी वधीक चौक चकास डिसंबर 1975 में बर्तानिया जे कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जे आर्कियालॉजी शोबे जे माहिर डॉक्टर अलचेन ऐं संदसि ज़ाल ऐं ॿियनि मेंबरनि सिंध अंदरि शुरू कई। हिननि दावा कई आहे, डॉक्टर अलचेन ऐं संदसि टीम दावा कई आहे त सिंध में पथर दौर जे इंसाननि तरफ़ां औज़ार ठाहिण जे कारखाना हंध, माग ऐं मकान मौजूदु आहिनि। हुननि दावा कई आहे त असांखे माना खेनि रोहड़ीअ वारियुनि टकरियुनि ऐं हैदराबाद वेझो अहिड़ा आसार मिलिया आहिनि। अहिड़ा माग ऐं मकान हुननि ॾिठा आहिनि जिन खे पथर जे दौर जे औज़ारनि ठाहिण जा कारखाननि जा हंध चई सघिजे थो। इन्हनि आसारनि बाबति डॉक्टर अलचेन जी राय आहे त इहे आसार पंहिंजी ख़ासि नोयत वारा हंध आहिनि, जिन जहिड़ा दुनिया में हिन खां अॻु फ़क़ति मिस्र में मिलिया आहिनि।
प्रोफेसर अलचैन हितां मिलियल औज़ारनि खे पुराणे पत्थर जा औज़ार सॾिया आहिनि। उन्हनि जी उमिरि 50,000 साल क़िबल मसीह मुक़ररु कई आहे। माना इहे औज़ार हिन माथिरे जा माण्हू 50,000 साल अॻु इस्तेमालु कंदा। हीउ इहो दौरु हुयो जो अञा ताईं पोखीराही करण ताईं इंसानी शऊर न पहुतो हो। उन करे हू पंहिंजे खाधे जो पूराओ मच्छी मारे ऐं वणनि मां मेवो छिनी कंदो हो ऐं गॾोगॾु सिंधू नदीअ जे भरवारनि ॿेड़नि मां पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार पिणु कंदो हो। हिन शिकार बैदि जानवरनि जे खलुनि मां हॾनि जे ठहियल सुयुनि रस्ते जानवरनि जो खलु हथु कंदा, पोइ हॾनि जूं सुयूं हूंदियूं उन्हनि रस्ते पंहिंजो लिबास तयारु कंदा। हाणे हू कुदरत जे राज़नि ऐं रमज़नि खे सम्झण लाइ पंहिंजो अकुलु इस्तेमालु करणु लॻा। जॾहिं उन दौर जे इंसाननि ॿेलनि में वणनि जे घसण करे बाहि पैदा थींदे ॾिठी त हिन उतां टांडो खणी अची पंहिंजे ऊंदाहनि गारनि खे रोशन कयो। गारनि में इहा बाहि ॾींहं राति ॿरंदी रहंदी हुई। इन बाहि ते हू गोश्त पचाए खाइण लॻा ऐं गारनि में ईंदड़ खूनख्वार जानवरनि खे भॼाइण जो कमु बाहि खां वठंदा हुआ। सर्दियुनि में ॾकंदड़ इंसाननि खे बाहि जहिड़ी बेबहा नेमत हथ अची वई। हू उन बाहि खे सांढण ऐं उनखे पंहिंजे हथनि सां पैदा करण लाइ जतन करणु लॻा। हिननि खे इहा अटकल सुझी आई त ॿिनि पथरनि खे पाण में ज़ोर सां महचण सां गहण सां बाहि पैदा थी पवे थी। हाणे बाहि जी दरियाफ़्त इंसानी ज़िंदगीअ में हिकिड़ो वॾो इनकलाब आणे छॾियो। पुराणे पथर दौर जे इंसाननि पंहिंजे दौर में इर्तिका जा जेकी हैरत अंगेज़ ॾाका तय कया उन्हनि में गॾु रहण जो तस्वर पैदा थियनि। ॿियो नंबर बाहि जी दरियाफ़्त थियण सां गॾोगॾु संदन वॾे में वॾो कारनामो ॿोलीअ जी ईजाद हुयो। 50,000 साल अॻु जी ॻाल्हि आहे। हिन दौर में माण्हुनि पंहिंजी ज़रूरतुनि खे आॾो रखी हिक ॿिए सां राब्तो क़ाइमु रखण लाइ हिक ॿिए खे ॾुखे वक़्त ते हिक हंधि गॾु करण लाइ आहिस्ते आहिस्ते ॿोलीअ जी तख़लीक़ करणु शुरू कई। मुख़्तलिफ़ क़िस्म जा इशारा ऐं आवाज़ बामाना लफ़्ज़नि जी सूरत इख्तियार करणु लॻा, जिन अॻिते हली हिक मुकमिल इंसानी ॿोलीअ खे जनमु ॾिनो। हिन दौर जे ख़तमु थियण खां पोइ इंसान ज़ात पंहिंजे इर्तिका जे ॿिए दौर यानी विचें पथर दौर में दाख़िल थी वई। इन ते पाण ईंदड़ सिलसिले में ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्त असांजी हिननि कावशनि में हिन तहक़ीक़ में हथु वंडा आहिनि। असांजी वीडियो शेयर कनि, दोस्तनि ताईं पहुचाइनि, पंहिंजनि ताईं उन्हनि ते पंहिंजी राय ॾियनि। ईंदड़ सिलसिले ताईं तव्हां खां इजाज़त वठिजे थी। महिरबानी।